हिन वीडियो में ॾेखारियल किरदार ऐं उन्हनि जा चयल लफ़्ज़ फ़र्ज़ी आहिनि। सिंधी माण्हू निहायत ई सबाझड़ा, प्यार कंदड़ ऐं अमन परस्त आहिनि ऐं हिननि किरदारनि खे एंटरटेनमेंट जे लाइ ठाहियो वियो आहे। ज़रे ज़रे ॾिन मेड़ा दिलि टुटी न पवई, ओ ज़रे ज़रे ॾिन मेड़ा दिलि टुटी न पवे, दिलि टुटी न पवे हयाती खुटी न पवे, ओ ज़रे ज़रे ॾिन मेड़ा दिलि टुटी न पवे। ज़रे अमा बो घटि विझ त पूरत थिए, अॻे ॾिसंदी पई त बोह जी बाह वञी आसमान सां लॻी आहे। चाची में वीचारी ड्रॉ बि त करे न, भला न जो हूंदो त छा कंदासीं, बुख ते त 2-3 ॾींहं कोन कढंदी में, या सुआ में घर में आहे जो खीर जी ख़बर नथी पवे पई, जॾहिं न आहे त पोइ खीर ढुक खां आज़ुरता हूं। में जी केयर करणु ॾुखी न आहे, आई कहिड़ी शइ सवली आहे, हर शइ महिनत थी घुरे पई। असां हूंदियूं हुआसीं आज़ाननि सां उथंदा हुआसीं, राति जो जेको पलाल विझंदा हुआसीं सियारे में सीअ खां मेहन जे, उहो किनु कढंदा हुआसीं, वरी मानी टिकी कंदा हुआसीं, गाह पठा कंदा हुआसीं। हे हाणे को कमु आहे? मूंखे त हीउ कमु बि ॾाढो ॾुखियो थो लॻे। आई मुंहिंजी भूरल, तूं खणी न कर इहो कमु, बाक़ी हर भरू माम में न ॻाल्हाए। मुंहिंजो मतिलबु उहो हरगिज़ न हुयो। तुंहिंजा मतबल मां सम्झूं वेठी आहियां। अॻे पोइ तूं जेका आहे न असां सां कोन रहाईंदी आहे, असां खणी स्कूल कोन पढ़िया आहियूं, पर माण्हू जी चाल चलत मां सम्झी वेंदा आहियूं त हिन माण्हू जो छा मतबल आहे। असां घर खां रतु ॾिनीसीं, बचनि खां रतु ॾिनीसीं, लोड़ियोसीं, कमकार कयासीं, तव्हां चओ त असां वटो बि ऊंधो कोन कयूं, ईअं त कोन न हलंदा घर। मां पढ़ियल आहियां, नौकिरी कंदमि ऐं पंहिंजे लाइ मासी रखंदमि। भले माणे बेबी बि मासियूं रखंदी आहे न, ऐं इहो दुनाल खणी वेंदी आहे। अॻे माण्हू घटि था खिलनि असां ते, रहंदी सहंदी कसर तूं पूरी कर। नौकिरी करण में छा बुराई आहे? बुराई त पिनण में बि कोन्हे, पोइ हल त पिनण हलूं। मां वेहा थी पीथन वारी कुर्सी ते, कारो चश्मो हणी, तूं पोइ धिकींदी बि अचो, लोड त इहो बि हलाईंदी अचु त अलाह ॾे अलाह, ॾाढी कमाई थींदी। पोइ उन मां हिकिड़ी मासी बि रखंदासीं ऐं ॻोठ मां जेको आहे सो कुनो बि मल्हाईंदा ईंदासीं। मासी कुॿी माइटी करण महिल इहा ॻाल्हि बि रखी हुई त तव्हां मूं ते पाबंदी न हणंदव। मां कुॿी खे बि सुञाणा त कुॿी जी माउ खे बि सुञाणा, जेका पंहिंजा कुल्हा अञा ताईं सिधा न करे सघी आहे, उहा ॿियनि जा कम कीअं सिधा कंदी? तव्हां हाणे पंहिंजी ॻाल्हियुनि खां फिरो था। असां बि अहिड़ी छोरी कोन घुरी हुई जेका डॾे वांगुरु सॼो ॾींहुं मथां वेठी आहे, को कमुकार नथी करे। इहे मुड़ुस जा 2 पुच धोई करे सम्झ सॼो कमुकार थी वियो घर जो। मां इलाही डिशिस पचाए सघां थी, पर तव्हां वटि मसाला ई न आहिनि। तव्हां रस वारो बोड़ था पचायो लूण मिर्चनि में। सभु इन मादे जा मरीज़। चाची चवे त मां का फिको बोड़ ठाहियो, हो चपू चवे त मुंहिंजे लाइ चहिरो ठाहियो, हुअ बेस्ती छोरी ढेबरी जेका आहे इहा टींडा ऐं फंडर कोन थी खाए, पोइ हिते काॾो मसालनि वारा डिश पचनि। आई मां का कणिक जो लोलो विझजांइ, मूंखे चांवरनि जी मानी कोज़ी थी ॾे पई, मिड़े खीर ढोक सां खाईंदसि। चाची हाणे कमु विराए, तूं आहे घर जी वॾी, मां माल जी कयां थी। या डेंबी खे चओ त तूं जेको आहे सो आगुर ते ॿुहारी टियो कर। हाओ तूं मानी विझ त हीअ वरी थांव धोईंदी। ॿोड़ बि रधे न, चइजो थी त मां डिश ठाहींदी आहियां, त ॾिसां त सही न त हथ में केतिरी शीरी अथसि। बाक़ी हूअ त वारी दड़ी छा कंदी, इन खे लटा था ॾियूं, थांव बि धोराईंदी भाॼाई सां। जॾहिं अचु त सुती पई आहे। घर जो सॼो कमुकार तूं थो करे न, कहिड़ो कमु आहे घर में? हेतिरी चती आहे आगुर जी। खानदान भला नई में मुड़ुसु थियो आहे छा? उड्रेड़ आहिनि, कुझु खावां पियां ई नथी, उल्टी जो दधको लॻो पियो आहे। कुझु पेट में हूंदो त उथी कमुकार बि कंदसि न। जंग भॻी रुलण खां त सफ़ा ईअं ठीकु लॻी पई आहे। पाड़े मां चकर थी हणी अचां त तोखे बाहि थी लॻी वञे पई। रना अकेलियूं शहरनि जा शहर थियूं घुमनि त उन्हनि खे को कुझु नथो चवे पियो। तूं छड़ो मुंहिंजे रंधनि खां वेठो आहे, बुछड़े सां बुछड़ो थिबो आहे। ॿियूं यल घुमनि त तूं वञी टोले में बीह। मां तोसां कोन पुॼी सघंदसि, तूं मांखो ज़ोर या। मूंखे हियांव ते मूंझ, मूंखे बोतल घुराए ॾे। बोतल खां त तोखे हियांव में मूंझ थींदी न, फुज़ूल ख़र्ची करणी हुजे। 2-3 रुपया कमाए अच त तुंहिंजो वात अॻे खुलियो पियो आहे। हिनमहिल ताईं तुंहिंजो बोल भरियो आहे जो अॻिते भरिजंदो। मां बि सॼो ॾींहुं तुंहिंजे घर में लोड़ियां थी पई। माण्हू आहियां, कुती न आहियां। जॾहिं मरां थी त एतिरी बि उमेद कोन त तूं मूंखे काला कोला का वठी ॾे। सॼी कई कमाई तुंहिंजे हथ में त आहे, मां कहिड़े ॾींहं तोखां पैसा पिया रखिया आहिनि। कंहिंखे चवंदे कुझु थींदो आहे, मां जो शर्म थी कढे, ॾियां वरी लठनि जी जड़। उथ।
मासी असांजो बाल आयो आहे उहो ॾियो। वञी माणे खे सलाम ॾे, कोन्हे को बाल। मासी तव्हांजे घर किरियो आहे। वञे थो की न ॿीहर नुनू कटिया आहीं? मासी मां वञा थो पर बाल असांजो आहे। तव्हांजो चूरो वेंदो न पोइ मां न ॾींदोमांव। हल चङो जो यादि ॾियारायो, माणे असांजा चूरा थी खाई वञे, मां तव्हांखे बाल छो मोटाए ॾियांव? मासी ॾे न, मुंहिंजी आग रहियल आहे अञा। तव्हां एॾो तेज़ छो था खेॾो जो असांजे घर थो अचे बाल? कंहिंखे लॻी पवे त पोइ? ॿीहर न ईंदो मासी, हे दफ़ो ॾियो। हू बहू माउ ते आ, इहा दलोड़ रन बि हमेशह ईअं चवंदी, पोइ वरी साॻिया कम। अम्मा त वञी पाण मूं ॾे मांगी मुंहिंजो बाल ॾे। न ॾींदसि छा कंदे? कोठे ते चढ़ी भितर हणंदासीं असां बि। हे कहिड़ा ॿार आहिनि जेके वॾनि खे साम्हूं था चवनि त तव्हांखे भितर हणंदासीं? सखी जी औलाद जा काॾों घटि थींदी, बाल ॾेई जान छॾाए रहंदो जाई न हणी वञनी भितर। अॻे ई बूथ थी नंढड़ो रहंदो सुजाए न वेहनी। पर साल बि आरड़ में जेको खखर ॾंगो हुयो हेॾो हिकु हिकु तारो थी पियो हुए। अखि सुजल मां कोड़े जी मां कुआ पचाए खा। माणे खे कुआ पचाए खाराए किना भणा रहंदो हियां थो कचो कराए पियो। मासी फ़क़ीर वांगे पिनणो त हूअं ई अथी, पोइ हर बार ॾींहं छाकाणि थी लाइ बाल ॾियणो त हूअं ई अथी, बाल ॾेई जान छॾाए न। निकिर बेस्ता छोरा, बुछड़ी रन जी बदफज़ीलती औलाद, वात जा सफ़ा के किना हो। पिणे इहो आहे जखाण थो वठे, माणे इहा आहे मूमल, बाक़ी तूं रहियल हुए, तूं बि पंहिंजी मल्हायूं थो अचे पियो। को जहान ठहियो ॿियो त कुझु न आहे, बसि इहो गॾो मिले थो गाॾे सूधे। सोचा थो मतां मिटी काथों खणी अचां या बठे थो मतां सिरां खणी अचां, 2-3 रुपया में ठहंदा। काथे वञी मज़ूरियूं कंदव? पाड़े में ई रेड़ी हणो बिरयानी ऐं छोलनि जी, वेझो त हूंदव न वरी बि। तव्हां वारा किन सड़िया छोला माण्हू मुफ़्त में बि न खाइनि, वरी माण्हू पैसा भरींदा। भला खटा वाणियो, हिकिड़ी खट जा 500 था वठनि वारण वारा। इहो खफ़े वारो कमु आहे डेब्स। भला सैलून खोलियो, हेॾा कावा हणण का पैसा था खपनि डेब्स। मुंहिंजे खीसे में टको न आहे त मां वञी चिप्स खावां। हीअं कयो फालूदे जी रेड़ी हणो, बर्फ़ हूअं ई सस्ती आहे, 2 शीशा शरबत जा वठंदव, कमु थी वेंदो आसानी सां। बर्फ़ खे जंहिं ब्लेड सां रगड़े करे ऐं फालूदो ठाहिबो आहे उहो बि त न आहे न असां वटि। काठी में हिकिड़ी छुरी हणी ॾींदीमांव, मिड़ई कम खे हलाइजो, तव्हांखे वरी कहिड़ो शहपर लाइणा आहिनि हुन सां। इन मिसाल में लखो लानत थी। चुप कर खिलाए। मां बि सॼो ॾींहुं तुंहिंजे घर में लोड़ियां थी, मां बि माण्हू आहियां, का कुत्ती न आहियां। मरां थी पई त एतिरो न आहे जो तूं मूंखे काका कोला का वठी ॾे। काका कोला ओॾो बंदि करे न, मूंखे उड्रेड़ थी पिया आहिनि खानदान, बसि छा कयां। कुझु खावां पीआं ई नथी, जेको खावां थी उल्टी करे थी कढां पई। मां जा उड्रेड़ ॾुखिया आहिनि। हो मूंखे पर चिंटू जेको हुयो, चिंटू बि निभागो जॾहिं पेट में हुजे त मूंखे इन बि वॾा रतु कयो। इन मूंखे कुझु वणे ई न, मिठो खावां हिकिड़ो ॾींहुं त ॿिए ॾींहुं मूंखे मिठो वणे ई न, अरवा हुई खॼी वञे। वरी खटो खावां त ईअं उल्टी जो ददिको हुजे। अलाए कीअं तव्हां मर्द जेके आहियोसीं, अलाह सो इन्हनि कमनि खां बचियल हो। न ॿार ॼणण जो तव्हांखे सूरु, न असां वांगुरु तव्हां उड्रेड़ ॾिसो, न तव्हां इहे तकलीफ़ा ॾिसो। ॿार ॼमे त इहो ई माउ सूरनि में, राति अधु राति जो उहा करे त असां उथी करे उन खे उहो कयूं। तव्हांखे छा आहे नर डॾा, त्यार ते ॿार मिलनिव था, तव्हां कहिड़ो असां वांगुरु तकलीफ़ा था सहो पिया। बसि दी रननि जी ज़िंदगी कहिड़ी आहे इहा। जाॾो पादर अचे त चए माई खे हण, छाकाणि जो कमु नथी करे, तव्हां खां वधीक कमु कंदा आहियूं। ॿार ईअं सुथरा आहिनि पालण? ख़ुदा कयो, बाक़ी असां त थोरो रहम कयो। सॼो ॾींहुं था लोड़ियूं असां बि। हे घर में ॿुहारी, हे थांव धोइणु, मानी पचाइणु, सुथरो कमु आहे छा? धुए ते हिकिड़ो ॾींहुं वेही त ॾिस त सही, बूथ जो बूटी न थी वञे त पोइ मूंखे चइजांइ। आई